के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास अॼु थींदो। ज़रियुनि मूजिब इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अहम ख़दशनि जो जाइज़ो वरितो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसाक डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बि कई हुई। पीपल्स पार्टी हुकूमत खां अधूरनि वाइदनि नामुकमल ख़ातिरनि जी शिकायत कई आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर के हवाले से त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास अॼु थींदो। ज़रियुनि मूजिब इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अहम ख़दशनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इन हवाले सां मां ॿुधाईंदा आहियूं त नायब वज़ीर आज़म इसाक डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बि कई हुई। पीपल्स पार्टी हुकूमत खां अधूरनि वाइदनि नामुकमल ख़ातिरनि जी शिकायत कई आहे। वीर के अपडेट कंदा हलूं त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जो कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास जेको आहे उहो अॼु थींदो। ज़रियुनि मूजिब इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अहम ख़दशनि जो जाइज़ो वरितो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसाक डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बि कई हुई। पीपल्स पार्टी हुकूमत खां अधूरनि वाइदनि नामुकमल ख़ातिरनि जी शिकायत कई आहे। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी कोऑर्डिनेशन कमेटियुनि जो इजलास अॼु थींदो। अहम ख़बर ॾियूं पिया। ज़रियुनि मूजिब इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अहम ख़दशनि जो जाइज़ो वरितो वेंदो। नायब वज़ीर आज़म इसाक डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बि कई हुई। पीपल्स पार्टी हुकूमत खां अधूरनि वाइदनि नामुकमल ख़ातिरनि जी शिकायत कई आहे।